खैरपुर का ख़बर शामिल की पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज़ अहमद सोहू जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर में सारियुनि जे फसल जी पोखाईअ ते पाबंदीअ जी भञकड़ीअ ते कार्रवाई कई त मकोल बिरादरीअ जे माण्हुनि मर्दनि ऐं औरतुनि मथस हमलो करे ॾिनो। हमलो में 2 कोटवार, 1 पुलिस एहलकार ऐं 1 एग्रीकल्चर मुलाज़िम सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस पहुची मामले खे टारे छॾियो। खैरपुर में सारियुनि ते पाबंदी हुजण करे असिस्टेंट कमिश्नर अरसलान फुलपोटो, असिस्टेंट मुख्तियारकार शिराज अहमद फुलपोटो, डिस्ट्रिक्ट पुलिस जी अॻुवाणी में सारियुनि जे बेजारे खे ख़त्म करण लाइ वयल टीम ते यूसी बगरो तप्पा निज़ामानी जे ॻोठाणनि मेमन सिद्दीक़ मकोल, अलावरायो मकोल, साईंदाद मकोल ऐं लेडीज़ मथस डंडनि मुक्कुनि सां हमलो करे फायरिंग कई, जंहिंमें 2 कोटवार ज़ुल्फ़कार रमज़ान भट्टी, एग्रीकल्चर जो मुलाज़िम ज़हीर अहमद भुट्टो ऐं पुलिस एहलकार जवाद सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिनके सिविल अस्पताल खैरपुर आंदो वियो ऐं रेवेन्यू इंतज़ामिया झेड़े खे टारण लाइ मुंहुं ॾींदी निकिरी वई ऐं हद जे थाननि ते 3 जवाबदारनि जा नाला ॾेई एनसी दाख़िल कराई ऐं एसएसपी खैरपुर खे इतला ॾिनो वियो, जंहिं एसएचओ खे पाबंद कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथस एफआईआर दाख़िल कई वञे, जेका आख़िरी इतलान ताईं दाख़िल न थी सघी। होॾां तपेदार निसार अहमद सूमरो, अब्दुर्रज़ाक फुलपोटो, अब्दुर्रशीद सोलंगी, बाबर भुट्टो ऐं ॿियनि ऑफिस बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं चयो त जेसिताईं थियल रेवेन्यू मुलाज़मनि सां ज़्यादतीअ जो नोटिस न वरितो वेंदो तेसिताईं चुप न रहंदासीं ऐं समूरी सिंध में एहतजाज जो सॾु ॾियारियो वेंदो। होॾां मुख्तियारकार अब्दुल हकीम धारे जो चयो त असांखे मथां खां हुकुम ॾिनो वियो त सारियुनि जी खैरपुर ज़िले में बंदिश आहे, उन ते अमल करायो वञे, जेका कार्रवाई कंदा अचूं था, जॾहिं त अॼु यूसी बगरो में टीम वई ऐं मथस बाअसर माण्हुनि हमलो करे सख़्त ज़ख़्मी कयो। हुकूमत खां मुतालबो कयूं था त नोटिस वठी सिक्योरिटी वधाई वञे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।